मजबूरी जेको बुनियादी हक़ जेको उन जो बुनियादी हक़ उनखे थे उन जो पंहिंजो एफआईआर कढणु खपे उहा अॼु 3-4 ॾींहनि खां उनखे थी सघी आहे। उन लाइ अवां साफ़ी बिरादरनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿार हक़ ऐं सच लाइ आवाज़ बुलंद कयो ऐं असां जॾहिं राज्य जे ॾींहुं दीवाली ते मल्हाईंदासीं त यकीनन अवी बिरादरी अवां जी बिरादरी सां गॾु हुजे त असां पंहिंजे भाउ खे इंसाफ़ ॾियारे सघूं। गॾोगॾु इहो बि ऐलान कंदो आहियां त जेकॾहिं इन खां पोइ बि जेकॾहिं एफआईआर न कढी त पोइ असां मजबूर थींदासीं त को हैदराबाद रोड या मटियारी बाईपास या को नेशनल हाईवे असां बंदि करणु वेंदा।